सभिनी खां मुंहिंजो अल्लाह मज़बूत आहे, मुंहिंजो अल्लाह कवी आहे। अबू जहल तो चइसि जेकर तुंहिंजो अल्लाह कवी आहे सचो आहे त मुंहिंजे घर में पत्थर आहे, उन पत्थर मां पखी निकिरे, वो पखी जे वात में खत हुजे, उन खत ते तो मुस्तफा जी सच्चाई लिखियल हुजे त मनी। मुझे घर में पत्थर पेला, उन पत्थर मां पखी निकिरे, उन पखी जे वात में खंबो हुजे, पन्नु हुजे, उन ते तहरीर थियल हुजे त मुस्तफा तू सच्चो आहे त मनींदुस। महबूब फरमाया त मनींदे ओ ई कोन, सुभान अल्लाह, मनींदे ओ ई कोन। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ये जो पत्थर ने इशारो कयो, खुदा जो कसम आहे त उन पत्थर हलण शुरू कयो, थोड़ो हेॾे थियो, चारे तरफ पलटियो तो उनमां हिकिड़ो पखी निकितो, सुभान अल्लाह। उनमां हिकिड़ो पखी निकितो, पखी जो निकितो त उनजे चोंब में हिकिड़ो खत लिखियल, खत हुन ते लिखियल हो त मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। जॾहिं हबीब करीम जा गुलाम उन पत्थर मां निकतल पखी जे वात में अदा पन्नो उन ते लिखियल हो त मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे त खुदा जो कसम आहे तुंहिंजे दिल में सीने में जेका दिल पियल आहे इन मां बि आवाज़ निकिरे मुस्तफा आहे, ॾाढो जो मुस्तफा आहे, अज भी आहे, आशिकन में मुस्तफा मौजूद हूंदो आहे, सुभान अल्लाह। चीज़ी अञा हिकिड़ी ॻाल्हि आहे, कहिड़ी? चीज़ी ॿियो पत्थर मुंहिंजे घर में पियो आहे, उन पत्थर मां पखी अचे, पर पखी जेको मां चवां उहो अचे, सुभान अल्लाह, पखी जेको मां चवां उहो पखी अचे। भगवान करीम फरमाए सो कहिड़ो चओ? चीज़ी इन पत्थर मां पखी अचे, पर मोर पखी अचे, मोर पखी अचे, इन पत्थर अचे पर वो मोर हुजे। मुस्तफा करीम जी ज़ात मुर्गी फरमाए मनी दे निभागा ओ ही कोन, अञा मुस्तफा इशारो कयो, उन पत्थर खे फाटो आहे, उन मां मोर निकिरी बीठो आहे ऐं निकिरी मुंहिंजे रसूलुल्लाह जे कदमनि में किरियो आहे। अदा जेकॾहिं पत्थर मझां मोर मुस्तफा जा आशिको अल्लाह जे हुकुम सां पत्थर मां मोर पखी कीअं ठहियो, कीअं थियो, कीअं आयो, इते मुला जो अकुल कम कोन कंदो त पत्थर मां मोर कीअं आयो, पर जे चइबो त चवंदो अल्लाह जी कुदरत आहे, पत्थर मां मोर आयो। असां चवंदो जेकॾहिं पत्थर मां मोर अची सघे थो त मुस्तफा आमना मां नूर नाला नूर थी अचे सघे थो। सुभान अल्लाह, जेकॾहिं पत्थर मां मोर अची सघे थो त मुस्तफा करीम पंहिंजे अमड़ जीजल मां नूर नाला नूर थी नथो अची सघे, सुभान अल्लाह, अची सघे थो। ऐं मुंहिंजे हबीब करीम जा आशिक़ो ॿियो इहो बि दलील मिले थो, जेकॾहिं पत्थर में अंदर पखी आहे, उहो पखी हदीस में सिर्फ़ पखी थो अचे, उहो पखी आहे, हुनजे अंदर जेकॾहिं पन्नु आहे, उन पन्ने ते लिखत अचे ऐं उहो पखी गवाही ॾे, सुभान अल्लाह। क़यामत जो ॾिहाड़ो थिए, मास्टर जे मैदान में साईं तकीशा जहिड़ो जवान उथी बि चवे त हे मुंहिंजे मुस्तफा जा आशिक़ आहिनि, त ॿुधा गवाही मिले त बेड़ो तरंदो या न तरंदो? जेकॾहिं पखी गवाही ॾेई सघे थो, पखी जे चोंब में लिखत अची सघे थी त अल्लाह वारो क़यामत जे ॾिहाड़े तो असांजो सिफारिशी रब वटि थिए त थी सघे थो न? जो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुस्तफा करीम जो गालियों ॿुधाई, हिकु ॿ ॻाल्हियूं अल्लाह वारे जो ॿुधो, टाइम घणो थी वियो आहे, छो त लंगर बि टाइम सां। सुभान अल्लाह जो नबी सालेह अलैहिस्सलाम थोड़ो गौर की आवाज़ आयो, ए सालेह दुआ घुरण तुंहिंजो कमु आहे, ॾाची कढण मुंहिंजो कमु आहे, दुआ घुरण तुंहिंजो कमु आहे, ॾाची कढण मुंहिंजो कमु आहे। हज़रत सालेह नबी दुआ घुरी, हथ अञा खयईं, अञा हथ खयईं कोन, चईं बी
चाहे ची डाची अचे पर ढुकी हुजे। सुभान अल्लाह। अल्लाह जे नबी वरी गौर कयो, आवाज आयो त हे साले नबी तू जो कमा दुआ घुरण अगते मां जाना त इहे जाणन। सुभान अल्लाह। दुआ घुर अञा अल्लाह जे नबी चो मौला पहाड़ मोडाची अचे ढुकी हुजे चोसी बी 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 अची हथन में हथ ॾिनो चई बी जी चाहे जी अचन शर्त गोरो ॾे सो बि नर। सुभान अल्लाह चओ अचन शर्त फर ॾे उहो बि नर। अल्लाह जे नबी गौर कयो, आवाज आयो ए साले तू घुरंदो वञ मां तो नबी आ तुंहिंजी लज रखंदुसि तोखे ॾींदो वेंदुसि तूं घुरो त सही। अल्लाह जे नबी अञा हथ खया हज़रत आदम हज़रत साले पे मुंहिंजा मौला इन पत्थर मां इन पहाड़ मां डाची अचे घोरो ॾे पेट सां हुजे घोरो हुजे पर उहो बि नर चोसि बी 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 हथ अची हथनि ते रखियो कि छा आहे चीज़ अञा मुतालबो आहे जी कहिड़ो जी 1700 घर आहिनि सभिनी खे खीर असां सभु पी ढो कयूं डाची मां खीर न खुटे। अल्लाह जे नबी गौर कयो, आवाज़ आयो नबी गौर न कर दुआ घुरंदो वञ मां रब कंदो वेंदो। सुभान अल्लाह। दुआ घुरंदो वञ मां रब कंदो वेंदुसि। अल्लाह जो नबी ते पहुतो मुंहिंजा मौला जबल मां डाची अचे ढुकी हुजे गोरो ॾे 1700 घरनि खे खीर पीआरे अची हथ रखियो चीज़ बी 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 अञा मुतालबो आहे बी बी बी। अल्लाह जो नबी वीर जी कहिड़ो चीज़ असां कोन ॾोहण ईंदासीं डाची असांजे दरनि ते पाण डाची अचे असां पोइ खीर ॾोहंदासीं। अल्लाह जे नबी चयो त ठीकु आहे। अल्लाह जी जे नबी गौर कयो, आवाज़ आयो अॼु घुरंदो वञ हज़रत साले घुरंदो हुयो। अल्लाह जा बाणो एतिरे में उहा डाची पहाड़ मां अंदरि राड़ियूं करे निकिरी आहे डाची निकिरंदी वई निकिरण शर्त घोरो ॾिनई बचड़ो ॾिनई जेको वरी मुंहिंजे हबीब जा गुलाम केतिरा माण्हू मुस्लमान थी विया हज़रत साले नबी ते कलमो भरींदा हुआ 1700 घरनि जे दरनि ते वञे बि हेॾे ॾिसो तफ़सील लिखंदा हर हिकु दर जो दरवाज़ो पंहिंजे मुंहं सां खड़काए। सुभान अल्लाह कोन था चओ सुभान अल्लाह। दरवाज़ो खड़काए पई पंहिंजे मुंहं सां बि दरवाज़ो खड़काए अचो मां अल्लाह जे नबीअ जे मौजूदे वारी डाची अची वई आहियां खीर ॾो। हुननि छा कयो साड़ मुंहुं